मिर्चिया में उर्स मुबारक जे ॿिए ॾींहं ते बि सिंध जे सक़ाफ़ती रांदि मल्ह जा मुक़ाबला मुनक़िद कया विया आहिनि। सिंध ऐं बलोचिस्तान सां लाॻापियल मल्ह पहलवाननि में पहिरें, ॿिए ऐं टिएं जोड़ जे मल्ह पहलवाननि में मुक़ाबला थिया। पहिरें जोड़ में अब्दुल सलाम कोश, मंठार बुगटी, हाकिम कोश, कुर्बान होतीपोटो, शोबान शेर, मुबारक मल्हा, शरीफ ऐवाण, शेर चाचड़, वाहिद मल्हा, बरकत मल्हा, सफदर आलमाणी। ॿिएं जोड़ में वाजिद कोरी, रिज़वान कोरी, ओशाक शंबाणी, फिदा चन्ना, हुजूर बख्श ज़रदारी ऐं टें जोड़ में ग़ुलाम हुसैन पठान, चनेसर ख़ास ख़ैली, हुब्दा ज़रदारी, अली ख़ान चंड, सदाब मल्हा ऐं ॿियनि मल्ह पहलवाननि में मुक़ाबला देर ताईं जारी रहिया। सिंध जे सक़ाफ़ती रांदि मल्ह जा मुक़ाबला ॾिसण लाइ हज़ारें शाइक़ीन मलाखड़ा ग्राउंड में पहुची विया। शाइक़ीन पारां मल्ह पहलवाननि खे भरपूर दाद ॾिनो वियो। लाखेड़े लतीफ़ जे मेले दौरान ढगनि ऐं घोड़नि जी डोड़ जा मुक़ाबला बि मुनक़िद कया विया। हेलीपैड भरिसां घोड़नि जी दौड़ में बशीर हालेपोटो, मोहम्मद ख़ान जूणेजो, मखदूम ग़ुलाम मुहियुद्दीन, रोशन अली बहण, मोहम्मद सूमार ऐं ॿियनि जे जादू कबूतर, जादूगर, राकेट, मजनू, शेज़ोर, टपाली ऐं ॿियनि जे घोड़नि डोड़ में हिसो वरितो। घोड़नि जी डोड़ में बि वॾी तादाद में शाइक़ीन शरीक थिया।